हैदराबाद में मूसलाधार बरसात गुज़िरियल 3 ॾींहंनि खां थी रही आहे। चवंदा आहिनि त मींहुं त रहमत आहे, पर उन सां गॾोगॾु मसइला बि पैदा करे थो। ईअं ई हैदराबाद में नेकाल जो नाकारा सिस्टम हुजण सबबि खिटियुनि में पाणी, रोड रस्ता मुकमल तौर ते सैलाब ऐं कंहिं तालाब जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। वसकारे सबबि कासमाबाद में तमामु घणो पाणी बीहजी वियो। अक्सर रोडनि ते गाॾियूं ॿुॾल नज़र आयूं। कुझु माण्हू त पंहिंजी गाॾियुनि खे धिका ॾेई रहिया हुआ, त के वरी पाण खे मींहं खां बचाइण ख़ातिर छपरनि ऐं दुकाननि जो सहारो पिए वरितो। ही मेन कासमाबाद आहे जेको तव्हांखे मुकमल ॿुॾल नज़र ईंदो। जीअं त रहमत जो मींहुं रहवासियुनि जे लाइ वॾी मुश्किल बणिजी वियो। शहर जूं अक्सर मेन शाहराऊं तव्हांखे पाणीअ हेठि नज़र ईंदियूं। उन में ही एली पैलेस ते RRF जी चौकी बि शामिल आहे। मींहुं बंदि थियण खां पोइ सभिनी तीअं आऊं बि निकिरी पियुसि नूरमन सां गॾु कासमाबाद घुमण जे लाइ, जिते असांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रोडनि ते पाणी नज़र आयो। ऐं उन सां गॾोगॾु ही रेड़े वारो दोस्त माण्हुनि जी मदद त करे पियो, पर 50 रुपया वठी करे। ख़ासि तौर ते कासमाबाद जी हालत तमामु घणी संगीन थी वई आहे। रोड रस्ता तव्हांखे उखड़ियल मिलंदा। हैदराबाद इंतिज़ामिया सिर्फ़ु खानापुरी करे ताज़ो ई साल अॻु ठहियल अलमदार खां सैरिश नगर वारो रोड, उन में रेती जी रिफिलिंग कंदे तव्हांखे नज़र ईंदी। इहे मंज़र हैदराबाद जे नाकारा निज़ाम ते वॾा सवाल उथारनि था त छा ईंदड़ बरसातुनि में बि हैदराबाद वासियुनि खे अहिड़ी हालत खे मुंहुं ॾियणो पवंदो।